मोज़िज़ साथियों, अस्सलाम वालेकुम। मां आहियां हुसैन अब्बास। सिंध में सॼे पाकिस्तान में, पर सिंध में इलेक्शन जूं तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। ऐं जिथे इलेक्शन जूं तैयारियूं जारी आहिनि उते बदिलियूं मुक़ररियूं बि हलनि पियूं। ऐं 4 हिकिड़ियूं बदिलियूं थियूं आहिनि SSPs जूं, सखर, जेकमाबाद, कंबर ऐं नौशरो फिरोज़। इहे SSPs हुआ जिन जे लाइ वॾो ज़ोर लॻायो वियो त इन्हनि जूं बदिलियूं कयूं वञनि ऐं उन्हनि जूं बदिलियूं थियूं, पर पोइ फ़ौरन उन्हनि जूं बदिलियूं रोकरायूं वयूं। सिंध में पीपल्स पार्टी 15 साल हुकूमत कई आहे, उन करे हर डिपार्टमेंट जो ऑफिसर पीपल्स पार्टी वटि मजबूर बि आहे त ईअं पुलिस खातो बि उन्हनि जे पेरोल ते आहे। पुलिस खाते जा जेके बि ऑफिसर आहिनि उन्हनि मजबूरनि या शौक़ मां पीपल्स पार्टीअ जो साथ ॾिनो ऐं उन में हुननि अरबा रुपयनि जा असासा बि ठाहिया आहिनि, वॾियूं करप्शनूं बि कयूं आहिनि। ऐं हाणे बि पीपल्स पार्टी सिंध जे निगरान सेटअप ते बि असरअंदाज़ आहे। ईअं लॻे थो त निगरान सेटअप जी हुकूमत न, पर ॼण पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे। 4 बदिलियूं थियूं 4 ज़िलनि जे ऑफिसरनि जूं, उहे करायूं हुयूं मुस्लिम लीग नून। मुस्लिम लीग नवाज़ वफ़ाक़ में त हुकूमत ठाहे पई, पर सिंध में इहो तासुरु पई ॾिए त असांजी हुकूमत ठहंदी, जंहिं करे उन्हनि मथां खां बदिलियूं करायूं। IG बदिलियूं त कयूं, पर इन साॻे IG नोटिफिकेशन जारी कयो ऐं बदिलियूं रोकरायूं। माना IG बि मजबूर आहे, IG बि बेवस आहे। इहे बदिलियूं पीपल्स पार्टी रोकरायूं आहिनि। पीपल्स पार्टीअ आसिफ अली ज़रदारी साहिबु इस्टेब्लिशमेंट खे ॾोरापो ॾिनो त वफ़ाक़ में त असांखे कुझु कोन थो मिले, पर सिंध असांखे जे हथनि मां छो पिया विञायो। असांजा जेके माण्हू आहिनि उहे शदीद ख़ौफ़ज़दा आहिनि। जेकॾहिं तव्हां ईअं बदिलियूं कयूं त पोइ असांजा माण्हू असांखां निकिरी वेंदा, भॼी वेंदा हुन पासे। ऐं पोइ इस्टेब्लिशमेंट हुन सां कुर्बत निभाईंदे, हुन ते अहसासु कंदे पीपल्स पार्टीअ ते इहे बदिलियूं रोकराए वरितियूं आहिनि। बदिलियूं रुकिजी वियूं आहिनि। बाज़ारि त पीपल्स नून लीग इन ते को रिएक्शन नाहे ॾिनो, पर नून लीग इन जे लाइ का हिकमत अमली जोड़े रही आहे ऐं शायदि चूंडुनि जो बि वक़्तु थोरो अॻिते थिए। ऐं मुस्लिम लीग नवाज़ ऐं GDA MQM चाहिनि थियूं त सिंध में असांजे मर्ज़ी जी ब्यूरोक्रेसी लॻे, त जीअं इलेक्शन जे माहौल खे असां पंहिंजे फेवर में आणे सघूं, या फेवर में नथो अचे त माना घटि में घटि इलेक्शन ते असरु पीपल्स पार्टी जो न हुजे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ जे बजाए, चइनी सूबनि जे बजाए हुनजो फोकस आहे त सिंध असांजे कंट्रोल में रहे। छाकाणि त 18वीं तरमीम जे हवाले सां हिकिड़ो बहितरीनु 18वीं तरमीम जो कारनामो आहे, जंहिंमां सिधो सौं पीपल्स पार्टी फ़ाइदो वरितो आहे। उन करे पीपल्स पार्टीअ ॾोरापो ॾिनो आहे इस्टेब्लिशमेंट खे त सिंध में बदिलियूं ऐं मुक़ररियूं न कयूं वञनि। जे कयूं वञनि त उन में असांजी मुशावरत शामिलु हुजे। हाणे ॾिसिजे त मुस्लिम लीग नवाज़ इन्हनि 4 ऑफिसरनि जूं जिन जूं उन बदिलियूं करायूं आहिनि, उन्हनि जूं वरी बदिलियूं कराए सघण में कामयाबु वञे थी या नथी वञे। यकीननि मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ ताईं इहा ॻाल्हि पहुती आहे त सिंध में डायरेक्टली असरु वसूख़ आहे पीपल्स पार्टी जो ब्यूरोक्रेसी ते। निगरान सेटअप बि अणसिधी तरह पीपल्स पार्टी जे ज़ेरे कंट्रोल आहे। हालांकि पीपल्स पार्टी चवे पई त निगरान सेटअप सां असांजो तइल्लुक़ु कोन्हे को, हू उन ते कॾहिं कॾहिं ॻाल्हाए बि थी, पर ब्यूरोक्रेसी जेका आहे उहा सिधी सही पीपल्स पार्टी जे कंट्रोल में आहे। उन करे इहा जंग बि शुरू थी वई आहे त बदिलियूं ऐं मुक़ररियूं हिकिड़ा कराईंदा, हिकिड़ा रोकराईंदा। ऐं इन में यकीननि ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी ख़ुदि मसइलनि जो शिकार आहे। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पीपल्स पार्टी में हिकिड़ी अलॻि लाइन वठणु शुरू कई आहे। उहे बि ख़बरूं पाण वटि आहिनि, उन ते पाण ॻाल्हाईंदासीं नेक्स्ट प्रोग्राम में। बहरहाल सिंध पुलिस जा जेके ऑफिसर आहिनि, ज़रूरु उन्हनि जे रंधिणे में रोलो पवंदो। इहे बदिलियूं मुक़ररियूं थींदियूं, के फेडरल में वेंदा, किन खे हिते रुलायो वेंदो। ऐं इहो सिलसिलो जेको आहे, इहा जेका नूरा कश्ती आहे, उहा पीपल्स पार्टी, नून लीग, MQM ऐं GDA जे विच में जारी व सारी रहंदी। ॾिसिजे त इस्टेब्लिशमेंट जी जेका फेवर आहे, जेका पीपल्स पार्टी खे सिंध में मिलियल आहे, उहा केतिरी मैच्योर आहे, केतिरी स्ट्रॉन्ग थिए थी, या नवाज़ लीग पंहिंजो असरु वसूख़ क़ाइमु करण में कामयाबु वञे थी। जेकॾहिं वफ़ाक़ में मुस्लिम लीग नून अची वई त पोइ सिंध में वॾा मसइला पैदा थींदा पीपल्स पार्टी जे लाइ, यकीननि 100% थींदा। छो जो नून लीग न चाहींदी त ईअं आसानी सां पीपल्स पार्टी खे सिंध में हुकूमत करणु ॾिनी वञे, हू अवाम में अचणु चाहे थी। ॾिसिजे त बदिलनि मुक़ररनि वारो ज़ोर
केसीं ताईं हले थो।